महबूब जी आमद, सोहणे जी आमद, लजपाल जी आमद, सखी जी आमद, हाशमी जी आमद। इन असांजे नाथ खान ॾाढी सुठी ॻाल्हि कई। मूंसां बि हिकु दफ़ो ईअं थियो हो, जीअं चयूंसि साईं नाथ मनकबत ग़लति थो पढ़े त बेड़ा थींदा पार दस्तगीर जे करे। इहा त असांजी उम्मीद आहे त तुंहिंजे सदके में असांजा बेड़ा पार थींदा, ऐं इहो असांजो यकीन आहे त बेड़ा थी विया पार। त अहिड़े तरीक़े सां हज़रत पीर मेहर अली शाह जो शेर मां अक्सर महफ़िलुनि में पढ़ंदो हुउसि त गुस्ताख अखियां किथे जालड़ियां, किथे मेहर अली किथे तेरी सना, गुस्ताख अखियां किथे जालड़ियां। त ईअं ई मूंखे इन पिंडाल मां हकल थी त ग़लति थो पढ़ी। जेके अखियूं मुस्तफ़ा जो दीदार कन उहे गुस्ताख न आहिनि, उहे अखियूं मुश्ताक आहिनि। किथे मेहर अली किथे तेरी सना, मुश्ताक अखियां किथे जालड़ियां। इस सूरत नूं मैं जान आखां, हिकड़ो सिर हबीब खे ॾींदे लॼ मरां। लतीफ़ थो चवे, हिकड़ो सिर हबीब खे ॾींदे लॼ मरां, हुजन सिर घणा त वारे वारे वठियां। उर्दू जो शायर चवे थो, क्या पेश करूं आका क्या चीज हमारी है, ये दिल भी तुम्हारा है ये जान भी तुम्हारी है। त मुंहिंजा साईं पीर मेहर अली शाह जे इन शेर खे मुकम्मल था कयूं त किथे मेहर अली किथे तेरी सना, मुश्ताक अखियां किथे जालड़ियां। इस सूरत नूं मैं जान आखां, जान आखां ते जान जहान आखां, सच आखां ते रब दी शान आखां। मुस्तफा रब जो शान आ, सच आखां ते रब दी शान आखां। इस शान तू शाना सब बढ़िया, किथे मेहर अली किथे तेरी सना, मुश्ताक अखियां किथे जालड़ी। स्टेज ते असांजो महबूब मेहमान मौजूद वेठो आ। मां गुजारिश करियां तो साईं हाफिज इम्तियाज अहमद मेमुन साहब के तो बारगाहे हुजूर में हदिया नात पेश कर। सब गजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सब गजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हो जंहिंजा वलेल वारा वार, सुहणा सुहणा घुंडड़ी दार, सुबहान अल्लाह सुहणे जी मां छावा खान कयां। हो जंहिंजा वलेल वारा वार, सुहणा सुहणा घुंडड़ी दार, सुबहान अल्लाह सुहणे जी मां छावा खान कयां। हो जंहिंजे हथनि लाइ मौला चयो यदुल्लाह या, ओहो ई त आहे मुंहिंजो
रबी सले अला ओ जंहिंजे हथनि लाइ मौला चयो यदुल्लाह ओहो ई त आहे मुंहिंजो अरबी सले अला वहवा नूरानी रुखसार छाहिन मोती ऐं जहवार सुबहान अल्लाह सुहिणे जी मां छा खाण कया हो जंहिंजा वलेल वारा वार सुहणा सुहणा घुंडड़ीदार सुबहान अल्लाह सुहिणे जी मां छा खाण कया है रब पाक चूंडे वसफ़ों रखियो मुस्तफ़ा जो मज़ागल बसर जो सुहणियो अखियों मुस्तफ़ा जो है रब पाक चूंडे वसफ़ों रखियो मुस्तफ़ा जो मज़ागल बसर जो सुहणियो अखियों मुस्तफ़ा जो हो जंहिं दम नेण खणनि दिलदार बुलजन बिस्तर तां बीमार सुबहान अल्लाह सुहिणे जी मां छा खाण कया हो जंहिंजा वलेल वारा वार सुहणा सुहणा घुंडड़ीदार सुबहान अल्लाह सुहिणे जी मां छा खाण कया हो जंहिंखे नवाज़ो मौला लक़बन घणनि सां अज़मी इस्म वठंदो कर अदबन घणनि सां हो जंहिंखे नवाज़ो मौला लक़बन घणनि सां अज़मी इस्म वठंदो कर अदबन घणनि सां आही जेरो जाब जमार गंढ तूं ताज धणीअ सां तार सुबहान अल्लाह सुहिणे जी मां छा खाण कया हो जंहिंजा वलेल वारा वार सुहणा सुहणा घुंडड़ीदार सुबहान अल्लाह सुहिणे जी मां छा खाण कया